छा तव्हां ॼाणो था त अॼु जी दुनिया जा केतिरा ई मुल्क पहिरियां ॿियनि नालनि सां सुञाता वेंदा हुआ। अॼु मां तव्हांखे ॾसींदुसि दुनिया जे कुझु मुल्कनि जा पुराणा नाला। सभ खां पहिरें नंबर ते आहे ईरान। हिन मुल्क जो पुराणो नालो पर्शिया हो। हीउ पर्शिया जे नाले सां सुञातो वेंदो हो। हुन खां पोइ आहे दोस्तो तुर्की। तुर्की हिन खे पुराणे वक़्त में ऑटोमन एम्पायर जे नाले सां सुञातो वेंदो हो। हुन खां पोइ आहे दोस्तो इंडोनेशिया। इंडोनेशिया खे पुराणे टाइम में डच ईस्ट इंडीज़ जे नाले सां सुञातो वेंदो हो। हुन खां पोइ आहे म्यांमार। हिन मुल्क खे पुराणे टाइम में बर्मा जे नाले सां सुञातो वेंदो हो। हिन जो अॼु जो नालो म्यांमार आहे। हुन खां पोइ आहे थाईलैंड। हिन खे पुराणे टाइम में सयाम जे नाले सां सुञातो वेंदो हो। हुन खां पोइ आहे जापान। हिन खे क़दीमी दौर में निप्पॉन जे नाले सां सुञातो वेंदो हो। ऑस्ट्रेलिया, जंहिंखे क़दीमी दौर में न्यू हॉलैंड जे नाले सां सुञातो वेंदो हो। हुन खां पोइ आहे लबनान, जेको अॻु में ग्रेटर सीरिया जे नाले सां सुञातो वेंदो हो। इथोपिया, हिन मुल्क जो पुराणो नालो एबेसिनिया हो। हिन खे अॼु जे दौर में इथोपिया सां सुञातो वञे थो। हीउ अफ्रीका खंड में वाक़िअ आहे। वक़्त सां नाला बदिलजी विया, पर तारीख़ हिननि खे अॼु बि यादि रखे थी। दोस्तों, जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे ऐं वधीक ॼाण वारा वीडियोस लाइ असांखे फॉलो ज़रूरु कंदा।